मोहब्बती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, मोहब्बती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। अलाह अचनि ओए जिन आए मन सरो थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजी औताक सां गॾु अवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। दुआ आहे त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अवां जूं औताकूं आबाद हुजनि, अवां जा वेढ़ा आबाद हुजनि, अवां वटि इल्म अदब जी कचहरी थिए, अवां वटि सिंध जी जेका मानायती शानायती महिमान नवाज़ी आहे उहा जारी सारी रहे, अवां इल्म ऐं हुनर में अॻु भरा हुजो, अवां पाण सां मोहबत में मणियादार हुजो, अॻु भरा हुजो, सिंध जे कप ते आबाद हुजो, हिन धरतीअ ते आबाद हुजो, हिन भिटाईअ जे भूमि ते अवां सदाईं सरा हुजो। अॼु अहिड़ी सुहिणी सरही कचहरी खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। भलोड़ सुघड़ आहिनि, ॾात धणी वेठा आहिनि ऐं असीं चऊं त सुघड़नि जा अॻुवाण बि वेठा आहिनि ऐं सॼी सिंध खे सच पुछो त ससूअ खां वठी हेॾां मूमल जे माड़ीअ ताईं पिया हू पंहिंजी जेका इल्म ऐं अदब जी जेका कचहरी आहे, ॾाहप वारी आहे, उहा पिया हमेशह तंवारीनि, उनजी पिया तंवार कनि। सो अहिड़नि भलनि महिमाननि सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मौसीक़ी बि हूंदी पर पहिरियां महिमाननि खे सिक भरियो सलाम कबो, पोइ हाल वाल बि ज़रूरु वठिबो। कचहरी अस्सलाम वालेकुम बाबा, भली करे आयो, ख़ुशि आहियो, चङा भला? पहिरियां साईं हेॾा मुंहिंजे पासे वेठा आहियो, ऐं मजबूर पर हेॾा आजिज़ बि मुंहिंजे पासे वेठो आहे साईं आजिज़ लाशारी साहिबु, आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहिबु, पाण जेका सुघड़ तंज़ीम आहे सलाद हुनजा अॻुवाण आहिनि, भलोड़ सुघड़ आहिनि, ओताक कचहरी जा हू बि ॾाह आहिनि। कॾहिं कॾहिं असां वारी जाइ ते बि वेही वाह जी जेका मेज़बानी कनि था, वॾा वॾा जेके मेड़ा थियंदा उते वेही सुघड़नि खे हू अॻियां आणीनि था, उन्हनि खे जेको आहे ॾात धणी करे पेश कनि था, त हिननि वटि बि ॾाढी सुहिणी ॾाहप भलोड़ लेखारी आहिनि, केतिरा ई किताब लिखनि पिया ऐं कचहरी बि पाण वटि ॾाढी सुहिणी कनि पिया। सो असांजा हमेशह ॿांह ॿेली आहिनि, मोहबतूं गॾु वंडींदा आहियूं, भिटाई साईं जी ॿोलीअ खे पिया असां वधायूं ऐं पिया कचहरी पाण करियूं। साईं जी लती ख़ुशि आहियो, चङा भला? अवां आयो मुंहिंजा नेण थदा, लख कुर्ब जुड़िया हुजो। कचहरी असांजी औताक आहे ऐं यकीनन ही कचहरियूं असांजी सुञाणप आहिनि। हा साईं, कचहरी आहे अवां सभिनी जी कचहरी आहे। ईअं चवंदुसि त जिथे असांजी सिंध जे अंदरि धाड़ेल कल्चर खां पोइ औताकूं उजड़णु शुरू थियूं, वरी उन्हनि औताकुनि खे आबाद करण में मेहरान टीवी सथ ऐं अवां जूं ही जेके ख़िदमतूं आहिनि लोक सकाफ़ती वरसे खे ज़िंदह रखण में, सो यकीनन इहे ख़िदमतूं कंहिंखां बि ॻुझियूं न आहिनि। ज़ाहिर चवंदा आहिनि त जिथे ॾाहप न रहे उते ॿारण जी कोशिशि कजे, बिल्कुलु बराबरि, उतां खां शुरूआति कजे। पोइ जिथे अमन ख़राबु थिए उते अमन जी ॿोली ॻाल्हाइजे, उते अमन जी ॻाल्हि कजे, भाईचारे जी ॻाल्हि कजे, दरगुज़र जी ॻाल्हि कबी, तॾहिं वञी अमन जा असां पखी उॾाईंदासीं, तॾहिं अमन जूं औताकूं असां आबाद कंदासीं। पर हिमत हारे न आहे विहणी। पोइ असीं त हमेशह चवंदा त ततीअ थधीअ पिया कायो, इन कोशिशि में हुजो त दुनिया भली केॾांहुं बि वञे। लतीफ़ साईं चयो त लोक लहारो वहे, लोक भली लहारो वहे, पर अवां पंहिंजो दॻु वठो, उहो जेको अवां खे जीआरे, सिंध जो मान मथे करे, औताक जो मान मथे करे, उहा कचहरी ज़रूरु कजे। बराबरि। अवां जे पासे में भलोड़ सुघड़ वेठो आहे, उदासी अकबर चांडियो, शाइर बि आहे, सुघड़ बि आहे, कमल कलाम बि ॻाए पियो। हो भली करे ख़ुशि आहीं? दुआ साईं तव्हां भली करे साईं, ख़ुशि आहियो, चङा भला? तबियतूं बहार? करम करम साईं, महिरबानी। अवां बि कचहरियुनि में जाम अचो वञो पिया, कचहरियूं कयो पिया, माना अवां बि हिन किरत खे खयूं अचो। बसि तव्हांजी महिरबानियूं आहिनि, तव्हां मान ॾियो था सर, थिया आहियूं। अवां बाबा कंडियारे जा आहियो त कंडियारे में रांदियूं बि जाम, कचहरियूं बि जाम, ऐं कंडियारे जी इहा ढक वारी जेका बाज़ार, सो इन में अवां वॾा थिया त असांखां इहा केॾांहुं विसरंदी बाबा। सो कंडियारे, इहा कंडियारे वरी भला इहा अञा मथे जेका चोटीअ ते ॿाहिरां इहा टांकी ठही पई, अञा ताईं आहे या निशानी? हाणे शायदि इहा ख़तम थी वई आहे, शायदि या थी वई आहे? न मां सम्झां त थी वई आहे, थी वई आहे, माना कंडियारे खे संभारियो न पिया अवां। घटि हाणे वञणु घटि थो थिए, नंढड़े जे करे वरी हिते ई रही पिया आहियूं साईं। पंहिंजा बाबा अबाणा शहर, अबाणा ॻोठ, उन्हनि खे विसारबो कोन।
कॾहिं लॻ साईं असांजो डायरेक्ट तालुक वरी ॻोठ सुमर चंदड़ सां आहे। बिल्कुलु से पर हाणे कॼारो त सुञाणप आहे। जी सर जी हा बाबा सुञाणप आहे। कंडियारो इल्म अदब सां गॾु रूहानियत जी मरकज़ आहे पर कॼारो साईं बाबा उते ॾिसो तारीख़ मागब आहिनि। थोरो अॻियां वञो त माई बहलाणी, पोइ इहो ॾिसो त कचहरी, पोइ अछी मस्जिद ऐं वरी एशिया जूं जेके वॾियूं मस्जिदूं आहिनि उन्हनि में हींअर जेका अलाहाबाद वारी कंडियारे में मस्जिद ठही आहे उहा तमामु वॾी मस्जिद मुल्क में 3 नंबर ते वॾी मस्जिद। सो इहे केॾां विसरनि विसारिया न विसरनि, इहे उहे माग आहिनि साईं। बिल्कुलु बाबा हेॾां भलो सिंगर वेठा आहिनि असांजा नौजवान उतां ते कई आहे बाबा भली करे ख़ुशि आहियो चङा भला तबियतूं ॿार। सो हाणे तव्हांजे पासे में हेॾां वेठो आसिफ भुट्टो। सो बाबा हे नौजवान अॼु साईं हे दिलि जे नूर सां ॾिसे थो। असां त साईं दुनिया ॾिसूं था। सो कल्ह कचहरीअ में नंढड़ो अॼु बि कचहरीअ में आयो आहे असां वटि कचहरीअ ते उन वेठे ॻायो त सिंध मोहजी आहे मां तो ते छा लिखी छा लिखा कालो की कचहरी में ॿुधोसीं। सो मूं चयो बाबा जिन वटि त इहे नूर जी सजाई आहे उहे बि कोन पिया सम्झनि, पर जेके दिलि सां पिया सम्झनि कमाल त उन्हनि जो आहे न। बिल्कुलु त पंहिंजी सिंधगी उहे के पिया ॾिसनि। बिल्कुलु फरमायो आहे त अखियूं से धार जेके पसंदि पिरीअ खे ॿिए ॾे कीम निहार घणो रिसारा सुपरी। दिलि जूं अखियूं त वरी ॿियूं आहिनि, हिकिड़ियूं ज़ाहिरी अखियूं ॿियूं दिलि जूं अखियूं। हेॾा वरी ही बि नौजवान वेठो आहे पर ही वरी रांदियूं खेॾे थो। हा बा ॾिसो त माना सिंध खे ॾिसे पर हेॾो सुठो पायो ॾाढो तयारु लॻो वेठो आहे उतां कचहरी। अबा बुढा साहब ख़ुशि आहीं चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह सर बिल्कुलु ठीकु आहे। पोइ भला असीं त चऊं था असां त भला दुनिया खे ॾिसूं पसूं पर अव्हां वरी दिलि जी सजाई सां दुनिया खे ॾिसो पिया, रांदि बि खेॾो पिया। बिल्कुलु अव्हां खे रांदि में ॾुखियाई कोन थिए भला? रांदियुनि में कुझु तब्दीली आहे। उहा कहिड़ी? सो जेके तव्हां जीअं खेॾो त तव्हां ॾिसी खेॾो, असां खेॾूं त ॿुधी खेॾूं। ॿुधी खेॾो, वाह वाह। इहो ॿुधी खेॾण वारे इहो भला पोइ कीअं थोरो हिन ते ज़हन मां वेड़ायो था? असांजा जेके जीअं क्रिकेट जो बॉल आहे या फुटबॉल आहे गोल बॉल आहे उन्हनि जे अंदरि अहिड़ियूं शयूं विझी उन्हनि खे असां जेका कनि था त जीअं उनखे का बि शइ टच थिए त उन मां हिकिड़ो आवाज़ पैदा थिए। वाह सही वाह। उन आवाज़ खे ॿुधी करे असां उन बॉल जे पोयां लॻूं था या उनखे रोकियूं था त जेको उन गेम जो हिसाब किताब आहे उन हिसाब सां। वाह सही वाह। अॼु साईं ॿुधो पिया भुट्टो साहब दुनिया लेवल ते 2 मुल्कनि में बि थी आयो आहे। हा ते उहो इन करे पियो कचहरी करे मुल्कनि में वञूं था त पोइ उते के हमरा तव्हां खां तिखा या उन्हनि खां तिखा? बिल्कुलु दुनिया काफ़ी अॻिते आहे। असां वटि अञा इन्हनि शयुनि जी थोरी कमी पेशी आहे। महिनत कयूं था इंशाअल्लाह पाकिस्तान जो नालो ज़रूरु रोशन कंदासीं। असल ॻाल्हि ॿी आहे त असां वटि जेके माण्हू हुनरमंद रांदीगर सुघड़ ॾातणी न उन्हनि खे उत्साह जे हवाले सां को एॾी मञता कान पई मिले। ॿाहिरीं दुनिया में जेका उन्हनि जी मञता आहे उहे महिनत बि कनि पिया। जंहिं शइ जो क़दुरु न थींदो उहा शइ पोइ हिते थी वेंदी। सही ईअं आहे न, उतां जो क़दुरु न थियो त ॾिसो उतां पहुचे वियो, पर जिन वटि क़दुरु आहे उन्हनि खे ख़बर आहे। बिल्कुलु भला अॼु तव्हां उतां ते आया हो त कीअं पियो लॻे तव्हांखे? तमामु ज़बरदस्त लॻे पियो। हीअ ओताकूं जॾहिं असां नंढड़ा हुयासीं ॻोठनि में ॾिसंदा हुआसीं असां। हाणे अञा मस जवान थिया कहिड़ा 15 साल पहिरां हा तॾहिं असांजा जेके वॾड़ा हूंदा हुया असांजा ॾाॾाणा नानाणा सो उहे वेठा हूंदा हुआसीं त असां बि उन्हनि सां गॾु कचहरियुनि में वेहंदा हुआसीं ॿुधंदा हुआसीं। विच में इहो सिलसिलो ख़तमु थी वियो वरी इनशाअल्लाह हाणे हिन सिलसिले खे तोड़ींदासीं न इहो कचहरी ते पियो अचिबो। पोइ इहो रांदियुनि जो हाल अहिवाल पियो कहिड़ी रांदि खेॾो तव्हां? गोल बॉल मां खेॾंदो आहियां। गोल बॉल असांजो जीअं हुनजो तारीफ़ कराईंदो रहां त इंडोर हिकिड़ी गेम आहे। उन में असां जेके टीम हिकिड़ी हूंदी आहे 6 रांदीगर असां हूंदा आहियूं। 3 हिकु टाइम ते खेॾंदा आहिनि, 3 उन्हनि जो रिज़र्व बैकअप हूंदा आहिनि त जीअं उन्हनि मां को थकी पए या कंहिंखे को सुठो कोन थो खेॾे त उन्हनि खे रिप्लेस करे। सो उन में जीअं फुटबॉल थींदो आहे, फुटबॉल जेतिरो बॉल हूंदो आहे उन में अंदरि 2 छिमकणा जे टाइप तव्हां चओ अहिड़ी का शइ उन्हनि में विझंदा आहियूं त उहो असां
हथनि जे थ्रू हेठां अंडर आर्म थ्रो कंदा आहियूं। अॻिली जेकी टीम हूंदी आहे असांजे साम्हूं असां ॿिन्ही टीमुनि जे विच में 18 मीटर जो मुफ़ासिलो हूंदो आहे। सो उहो वरी पंहिंजे जिस्म खे इस्तेमालु करे उन बॉल खे रोकींदा आहिनि। वाह वाह। ॿुधी करे। ऐं हिन में जेको बुनियादी असांजो उसूल हिकिड़ो आहे त जंहिंखे थोरी जा घणी नज़र पए थी उन्हनि खे पटी करे चश्मो कारो पाराए ख़तमु करे छॾींदा, सफ़ा ज़ीरो। त उहो सिर्फ़ु ॿुधण जे हिसाब सां गेम आहे ऐं तक़रीबन 150 खां वधीक जेके दुनिया जा मुल्क आहिनि उहे खेॾनि था। वाह 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 वाह। पर इहो शौक़ु कीअं पैदा थियो त रांदि खेॾणु खपे? बिल्कुलु जीअं कचहरी सां गॾु तालीम सां गॾु थोरी फिज़िकल फिटनेस बि ज़रूरी आहे। त एजुकेशन जे हवाले सां थोरो ॿाहिरि निकितासीं त दुनिया में ख़बर पई त रांदियूं ज़रूरी आहिनि। बिल्कुलु उन्हनि में वरी थोरी दिलचस्पी असांजी पैदा थी त इहा रांदि कीअं खेॾंदासीं असां। उहो उन सां सिखी करे थोरो वरी हिन में जीअं वधीक असांजो थियो त नेशनल लेवल ते इंटरनेशनल लेवल ते सिंध खे बि रिप्रेज़ेंट कयोसीं, हैदराबाद खे बि रिप्रेज़ेंट कयोसीं, हाणे अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान खे बि रिप्रेज़ेंट कयूं था। वाह वाह, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। सो हिन नौजवान लाइ मिले इहो तव्हांजी ॾाह पगे शाबाश। भुट्टो साहब हलाए पियो साईं। न साईं भुट्टो साहब जो कमाल आहे। सो हेॾा अकबर भला छा सोची पियो जा कुझु अहिड़ा महिमान आया त को थी वञे को आज्ञा ॿियो? बिल्कुलु बिल्कुलु। अॼु असांजी ओताक ते सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जो बानी चेयरमैन आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब आयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे पंहिंजी ओताक ते। ऐं साईं जन जी पंहिंजी ओताक बि आहे जामशोरी में। साईं ओताक सॼी सिंध में माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं जन कही आया आहिनि। उन्हनि जे लाइ बिल्कुलु खीकार थींदी हिकु दफ़ो न पर लख दफ़ा। वाह वाह बिल्कुलु वाह वाह। भली आयो भला पिरी एहसान इलाही करे मोहब अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हींअरो डरे सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे चवे अकबर अचो ओरे त सिकूं लाहिया सालनि जूं। वाह 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 वाह। भली आयो भला पिरी चवां जीव तव्हांखे जवान मोहब अव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान लखे थोरा मूं ते कयव किरोड़े एहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान आजिज़ रहमतुल्लाह थिया कुर्बान जो आयो असांजी ओताक ते। वाह 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 वाह। असांजी ओताक साईं असांजी ओताक जी ॻाल्हि बि ॻोठा ॻोठा अथई साईं। अॼु साईं जिथे वञा थो असांजी ओताक ईअं न पर इहे सभु ओताकूं असांजियूं आहिनि। इहे सिंध जी जेका बि ओताक आहे आबाद आहे उहे ओताकूं असांजियूं पंहिंजियूं आहिनि। आउं त चवां त अव्हां समेत अॼु साईं समेत सिंध जी हर ओताक ते हली पाण रुगो हुन सां कचहरी कयूं त बि असां घणो कुझु कमाए सघूं था सिखी सघूं था। हे कल्ह खां वठी भला ख़ुदि किथे गुम कयो अथई? खुदन हेड़े सीअ पारे में सार ई नथो लहे अलाए छो भला अलाए किथे गुम अदा खुदन ओ आयो बा आयो आयो अलाए सीअ वतो थी सवड़ में वेढ़ियो पियो अलाए त छा सी बि त आहे पारो थो पए पारो में कड़ो जमी वियो आहे भाई मिज़मान अची विया आहिनि एॾा सारा ओताक भरी पई आहे मच भरे थो उनजी का मालिकी को चांहि को पाणी को खिदमत। पहिरियों त सॼी संगत खे बाबा खुदन जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभु ख़ुशि चङा भला बाबा? आओ बा आओ बा चाचा अकबर मां उन ॾींहुं मज़ाक कई मां चपरा सां शादी कराईंदो मां तूं त घोट थी आयो आहे वाकई। खुदा न तूं काथे आ कल्ह ओताक ते कोन आहे ज़ाहिर? साईं कल्ह वियोमि शहर। हां शहर वियोमि साईं कल्ह। वरी छा खुटई? साईं जूसो वञे पियो मोटरसाइकिल ते। हा सो मां चयुमि साईं मूंखे पैसनि जी ज़रूरत। हा कुकुड़ पाण वारो खपाइण पियो वञा। छो? साईं बसि ज़रूरत हुई नंढड़ी बीमार हुई उनजी दवा बि वठणी। मां चयुमि कुकुड़ खपायां थो पर वयमि उन सां गॾु जॾहिं शहर पहुतमि कोकड़ी वटि। कोकड़ीअ खे चयुमि बाबा मूंखे कुकुड़ खपाइणो आहे। कोकड़ी ईअं कुकड़ खे ॾिसी चए बाबा हे कुकुड़ त बीमार आहे हिनजी मुंडी जेको आहे त हेठि लॻी पई आहे साईं थधि लॻी पई आहे। मां चयोमांसि भाई थधि लॻी पई आहे कुकुड़ सही आहे वीचारो ॿारहाड़ी कुकुड़ आहे पहिरियों दफ़ो शहर आयो आहे शर्म खां कंधु हेठि कयो साईं। सही सही
कोकड़ी पियो करे हराम पाई हा जीअं पैसा घटि ॾियांसि हा। पर मां चयोमांसि मां बि उस्ताद माण्हू आहियां हा पोइ साईं पैसा वठी जंहिंमहिल आयो मां ॻोठ वापसि हा साईं यकीन कयो कुकड़ बीमार हुयो पर इहो तूं सम्झी पियो त इहो तो चङो कमु कयो वरी ॿिया जेके शहर जा माण्हू खाईंदा पोइ उन्हनि खे तव्हां इहो गोश्त पुॼाईंदव पोइ साईं हो छो पियो सियाणप करे हा हुन बि त सियाणप कई न पैसा घटि कराइण लाइ हू अधु सियाणो ऐं ख़ुदनि वरी ॾेढ सियाणो पोइ साईं कहिड़ो पालींदो साईं माण्हू वठी कोहंदा न भला मोल थोरो ई हो पोइ बाबा इहो जेको कुकुड़ ॾिजे उहो सही ॾिजे जेको गोश्त खपाइजे उहो सही बाबा इहो कीअं माण्हू को ॿियो वरी हो साईं मारो सूबेदार घर वारो हा उन वरी ख़बर उन छा कयो छा कयो? नंढड़ी साईं 2-3 ॾींहंनि खां रोए पई वेठी हा सो हुनखे वेठो टिकियूं बियूं खाराए स्टोर हा आयूं हा सही न पई थिए मां घर वञा मां चयो 2-3 ॾींहंनि खां रोए थी नंढड़ी तबियत मां डॉक्टर ॾे वठी वियोमांसि हा डॉक्टर जब चेकअप कयसि हा साईं नंढड़ी ॿाहिरि आई थी वई खिलंदी आई हा हा साईं पोइ पहिरियां ई डॉक्टर ॾे वठी वञीसां न मां चयो हाणे टिकीअ सां सही थी वेंदी घर वारी मूं वारी डॉक्टर खां पुछियो साईं हे दवायूं खारायूंमांसि कुझु न थियो तव्हां छा कयो नंढड़ीअ खे हिकदमि जेको नंढड़ी मुंहिंजी ठीकु थी वई हा। चए बाबा मां ॿियो कुझु कोन कयोमांसि हा। हुनजी जेको तो वारी सूबेदार पोनियूं ॿधियूं हुअसि न मथे वारियूं हा। हुनखे ढिलो कयोमांसि सही थी वई साईं इहे सूबेदार जा कम मारे जा घर ईअं न हुजे कमर तो वारे न टोपले खे ॿेड़ो ॿधी छॾे पोइ तूं बि ज़ूज़ट कंदो अथी हा साईं भो थिए थो तूं हाणे वेह त को अहिड़ा वेठा रागी को कलाम ॿुधूं साईं तव्हां कलाम ॿुधो त मां मानीअ जो बंदोबस्तु कयां संगत जो जेको आहे सो काम वाड़े जो हाल वाल ॾे वाड़ो साईं तयारु लॻो पियो आहे कोतो आहे तव्हां बि हाणे ठही वियो आहे VIP भला तूं इहो ॿुधा त वाड़े ते को मच बच ॿारी पियो माल खे को ईअं न हुजे को मच्छा को ॿरे पियो अंदरि दूहो बि लॻो पियो आहे ईअं न हुजे तूं रुगो टिकटॉक ते लॻो पियो न हुजे न साईं अॼु टिकटॉक कोन थो ठाहियां जेको आहे बसि माल जो ख़्याल थो कयां चांहि जो बंदोबस्तु कर बसि बसि हुकुम आहे साईं। एसि ताईं तव्हां शुरू कराए तंहिं राग साईं मां तव्हां ॿुधायांव थो हा हा त राग असीं ॿुधूं था ज़रूरु ज़रूरु कलाम अहिड़ो ॿुधाइजां त जीअं माण्हू सूबेदार बि राज़ी थी वञे हा